सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ऐं रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला सिंध सांगड़ ग़ुलाम शबीर मेमन जी सदारत में गॾियल इजलास मुनक़द कयो वियो, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ ऑफिसरनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ऐं रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला इजलास दौरान चयो त गॾिजाणी जो मक़सदु अवामी शिकायतुनि जो तुर्त अज़ालो करणु आहे। हिन सभिनी ऑफिसरनि खे हिदायत कई त हू पंहिंजे मातहत मुलाज़िमनि खे अवाम जे मसइलनि जो फौरी हल यकीनी बणाइनि। डिप्टी कमिश्नर ऐं रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला ऑफिसरनि खे ताक़ीद कई त अवामी ख़िदमतुनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइनि ऐं शिकायत खे मुक़ररु वक़्त अंदरि हल कनि। उन्हनि वधीक चयो त अवामी मसइलनि जे हल लाइ हुकूमत जे तरफ़ां ॾिनल हिदायतुनि ते सख़्ती सां अमल कयो वञे। इजलास दौरान सिहत, तालीम, ज़राअत, आबपाशी ऐं बल्दियाती ख़िदमतुनि समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जी ख़ालनि जी ॾे वठि कई वई। रीजनल डायरेक्टर वधीक चयो त अवामी शिकायतुनि जे हल लाइ हिकु मौसर हिकमत अमली इख़्तियार कई वञे त जीअं अवाम जा मसइला जल्द हल थी सघनि। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मौलादा दुरानी, एक्सी एंड ड्रेनेज अख्तर अली ख़ासकली ऐं ॿियनि खातनि जा ऑफिसर पिणु शरीक हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।